ओ अमर डेरा लाल साईं तुझी नित नित महिमा गाया। ओ अमर डेरा लाल साईं तुझी। जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर बिलासपुर मां आहे, जंहिंजो विषय आहे त सिंधू धाम में थी भॻवान झूलेलाल जन जी मूर्तिअ जी प्राण प्रतिष्ठा। त पूज्य सिंधी पंचायत कश्यप कॉलोनी द्वारा संचालित सिंधू धाम में भगवान श्री झूलेलाल जन जी मूर्तिअ जी प्राण प्रतिष्ठा कई वई। सिंधू अमरधाम आश्रम चक्करभाटा जे संत साईं लालदास जन जे सानिध्य में ऐं अत्यंत ही विधि विधान सां ब्राह्मण मंडल जे पंडित पूरनलाल शर्मा द्वारा मंत्रोच्चार सां गॾु भगवान श्री झूलेलाल जन जी मूर्ति जी प्राण प्रतिष्ठा में शासन द्वारा जारी गाइडलाइन जो पूरो पालन कयो वियो हुयो। त पूज्य सिंधी पंचायत कश्यप कॉलोनी द्वारा आयोजित हिन सादगी पूर्वक समारोह में समाज जे विभिन्न वार्ड पंचायतनि जे अध्यक्ष सदस्य ॼणनि ऐं पंचायत जे श्रद्धालुगण उपस्थित हुआ। कार्यक्रम के दौरान संत साईं लालदास जन पंहिंजे प्रवचन में भगवान श्री झूलेलाल जन जे जन्म ऐं अन्य महिमा जो वर्णन कयो ऐं चयो त श्रद्धालुगण पंहिंजे गुरुजननि खे मञींदे हुए पंहिंजे समाज जे इष्ट देव जी आराधना अवश्य करनि। सिंधी समाज जी ॿ ही पहचान आहे, पहिरीं ॿोली उन्हनि जी भाषा ऐं ॿियो असांजा इष्ट देव भगवान झूलेलाल। हाणे ताईं गुरुअ जे माध्यम सां ही भगवान सां असां मिली पाईंदा आहियूं, लेकिन सिंधी समाज में पहली बार अहिड़ो थियो आहे त भगवान असांखे गुरुअ सां मिलायो आहे। भगवान झूलेलाल जनम न वठंदा त छा असां हिंदू हुजूं हा? न हुजूं हा। इन लाइ पंहिंजे गुरुअ खे पूजा कयो, सुबुह शाम कयो, नाम जपियो, कोई मनाही न आहे, पर पंहिंजे इष्ट देव खे कॾहिं न विसारियो। सभिनी खां सरल ऐं जल्दी प्रसन्न थियण वारा भगवान झूलेलाल आहिनि। जल ऐं जोत में हमेशह वास कंदा आहिनि, उन्हनि लाइ जल ऐं जोत जी पूजा कयो। हिन अवसर ते साईं जन ॿ भॼन ॻाया। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, घोड़े ते आयो मुंहिंजो लाल, सभई चओ जय झूलेलाल, भक्त ॼणनि ॿुधी करे झुमिर पाती। हिन दौरान भारतीय सिंधु सभा महिला विंग जी राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानीअ भगवान श्री झूलेलाल जन जे अवतरण ते प्रकाश विधो ऐं ॿुधायो त मिरख शाह खे कीअं सजा ॾिनी ऐं असांजे समाज जी रक्षा कई। अगरि भगवान झूलेलाल अवतरण न वठनि हा त अॼु असांजो समाज न हुजे हा। कार्यक्रम में आयल समाज जे अध्यक्ष गणनि ऐं राष्ट्रीय महामंत्री जो संत साईं लालदास जन शाल पाराए करे आशीर्वाद ॾेई करे सम्मान कयो, जंहिंमें प्रमुख आहिनि अध्यक्ष मुरली वाधवानी, हरीश भागवानी, श्याम हरियानी, रामचंद नागवानी, नरेश मूलचंदानी, महेश पमनानी, सतीश लाल, रामचंद प्रेमानी, श्रीमती विनीता भावनानी, पत्रकार फोटोग्राफर विजय दुसेजा ऐं गोविंद दुसेजा। हिन दौरान पूज्य पंचायत द्वारा साईं जन जो पुष्पहार ऐं शाल पाराए करे स्वागत ऐं सम्मान कयो वियो। उक्त कार्यक्रम में बिलासपुर जा नगर विधायक माननीय श्री शैलेश पांडे जी विशेष रूप सां उते उपस्थित हुआ। साईं जन उन्हनि जो भी पुष्पहार ऐं शाल पाराए आशीर्वाद ॾिनो। हिन कार्यक्रम में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष किशोर गेमनानी, पूर्व अध्यक्ष डी आहूजा, पूर्व अध्यक्ष प्रकाश ग्वालानी, सीएम माखीजा, किशोर कृपलानी, चंदीराम मंगतानी, सुनील लालवानी, राजा जैसवानी, बबलू बमनानी, जगदीश जग्यासी, अजीत ठारवानी, मोती ठारवानी, धनराज आहूजा, गोविंद भक्तानी, विक्की आहूजा, हरीश मोटवानी, हरदास आसवानी, इंद्रजीत गंगवानी, विजय दुसेजा, गोविंद दुसेजा। महिला विंग में गुरुद्वारे जी संचालिका भारती वाधवानी, तारा कृपलानी, अंजना जसवानी, ज्योति, मंजू नानवानी, दिव्या चेलानी, रेशमा मोटवानी, वर्षा वाधवानी, रूपल चंदवानी, अंजलि वरल्यानी, मीना, वंशिका, बरखा भागवानी, जिया, रिया, काजल ऐं अन्य श्रद्धालुगण उते उपस्थित हुआ। हिन पूरे कार्यक्रम जो सोशल मीडिया के माध्यम से लाइव प्रसारण किया वियो ताकि भक्तजन घर वेही करे कार्यक्रम के ॾिसी सघनि। साॻी जानकारी पंचायत के सचिव सुनील लालवानी द्वारा ॾिनी वई। जय झूलेलाल। लाल झूलेलाल झूलेलाल लाल झूलेलाल 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 पल्ले से आयो मुंहिंजो लाल, सभई चओ जय झूलेलाल। पल्ले से आयो मुंहिंजो लाल, सभई चओ जय झूलेलाल। सिक सां जेको